नमस्ते दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। गुजरात में सरकार जे साम्हूं सीपीएम कयो आंदोलन। ईंदड़ साल लोकसभा जूं चूंडियूं अची रहियूं आहिनि, तॾहिं सरकार जे साम्हूं विरोधी पार्टियूं सक्रिय थियूं आहिनि ऐं सीपीएम पारां सरकार जे साम्हूं आंदोलन कयो वियो आहे। जामनगर में वकील ऐं हुनजे भाउ ते हमले सां गॾु फायरिंग। जामनगर में थोरा ॾींहं अॻु में हिकु वकील जी सराजार हत्या थियण खां पोइ वरी हिकु दफ़ो हिकु वकील ऐं हुनजे भाउ ते हुमिलो करे फायरिंग थियण सां हड़कंप मची वियो आहे। छोटा उदेपुर जे ॻोठ जी ग्राम सभा में थियो हंगामो। छोटा उदेपुर जे संकेरा ॻोठ में मिलियल ग्राम सभा में सरपंच ऐं भाजपा जे सभ्य जे विच में झगड़ो थियण ते मामलो हिक ॿिए खे मारण ताईं पहुतो हो। केंद्र जी स्मार्ट सिटी कमेटीअ सूरत जी वरिती मुलाक़ात। केंद्र सरकार पारां गुजरात जे सूरत खे स्मार्ट सिटी ठाहिण जे लाइ पसंदगी कई वई आहे, तॾहिं स्मार्ट सिटीअ जी कमेटीअ सूरत जी मुलाक़ात वठी सर्वे कयो हो। हेलमेट के बगैर तो सरकार अपनी तरफ से केंद्रीय सरकार और स्टेट गवर्नमेंट इंफ्रास्ट्रक्चर बना सकती है, बट इसको पूरी तरह सफल करने के लिए जो यहाँ के नागरिक हैं उनकी भी सहायता चाहिए होगी और एक स्मार्ट सोच इस्तेमाल करनी पड़ेगी, क्योंकि अगर हेलमेट नहीं पहनेंगे लोग तो उससे दुर्घटना हो सकती है, उससे उनके लाइफ थ्रेटनिंग भी हो सकती है। तो मैं समझता हूँ अभी तक जो देखा बहुत ही इम्प्रेसिव है और मैं समझता हूँ कि इनका यहाँ का जो एक्सपीरियंस है बाकी स्मार्ट सिटीज़ में भी होना चाहिए, उसको उसके साथ एक्सपीरियंस शेयरिंग करनी चाहिए। फील्ड में अलग अलग होता है। हम हर वर्ष एक
स्वच्छता सर्वेक्षण करते हैं, उसमें सूरत का पिछले 2 सालों में अच्छी परफॉर्मेंस रही है। मैं समझता हूँ 4 नंबर पे शायद सूरत आया था। तो ये तो कम्पिटिटिव है, और मेहनत करने से मैं समझता हूँ ये इंदौर और भोपाल को के साथ भी कंपटीशन हो सकती है, वहाँ उससे भी आगे बढ़ सकता है। तो मैं बधाई देना चाहूँगा यहाँ के म्यूनिसिपल अथॉरिटीज़ को और बाकी अधिकारियों को, इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव जो हैं, कि उन्होंने बहुत बढ़िया काम किया है। बोगस पासपोर्ट मुद्दे पुलिस जी सूरत में तहकीकात। भारत देश में केतरा पासपोर्ट बोगस हुअण जो खुलण ते उहे पासपोर्ट सूरत में इशू थियण जो ॼाणंदे पुलिस पारां सूरत में तहकीकात शुरू कई वई आहे। भावनगर शहर भाजपा जे उप प्रमुख ॾिनो त्यागपत्र। पंहिंजे विस्तार जा केतिराई कम न थियण ते प्रजा खे जवाब न ॾेई सघंदे भावनगर शहर भाजपा जे उप प्रमुख प्रकाश वाघाणीअ भाजपा मां त्यागपत्र ॾिनो आहे। गैस जा अघ वधण ते जामनगर में औरतुनि कयो आंदोलन। LPG गैस जा अघ वधी वञण ते जामनगर में कांग्रेस जी औरतुनि रैली कढण खां पोइ चक्का जाम करे सरकार जो विरोध कयो हो। हरियाणा सरकार के आदेश से रांदीगरनि में गुस्सो। हरियाणा के कंहिं रांदीगरनि खे जाहिरात मां थींदड़ आवक मां 33% हरियाणा क्रिकेट ऐं सरकार के जमा कराइण जो आदेश थियण ते खट्टर सरकार के साम्हूं रांदीगरनि में गुस्सो छायो आहे। बोटाद नगरपालिका में भाजपा जो शासन कायम। बोटाद नगरपालिका में भाजपा की स्पष्ट बहुमती होने ते प्रमुख और उप प्रमुख के पद ते भाजपा जा सभ्य चूंडिजी आया हुआ। બોટાદ નગરપાલિકાની આગામી 2.5 વર્ષની મુદત માટે ભારતીય જનતા પાર્ટી દ્વારા અમારી ઉપર જે વિશ્વાસ મૂકેલ છે અને જે વિકાસની જે હરણફાળ છે એને અમે આગળ લઈ જઈશું અને સૌને સાથે રાખી સાથે મળી અને બોટાદનો અભૂતપૂર્વ વિકાસ થાય અને કાયમી યાદગીરી બની રહે તેવો અમારો હર હંમેશ પ્રયાસ રહેશે। राजकोट में होर्डिंग्स के मुद्दे कांग्रेस कया धरना। राजकोट में जाहिरातुनि जा लगल हज़ारे होर्डिंग्स गैरकायदेसर होने जो आक्षेप करे कांग्रेस पारां प्रशासन के सामूं धरना करण में आया है।
રાજકોટ મહાનગરપાલિકા છેલ્લા 2 વર્ષથી ઓપ્પો વિવોના દ્વારા સમગ્ર રાજકોટમાં 350-400 બેનર જે બિનકાયદેસર રીતે લગાડી દીધા છે. કોર્પોરેશનની પરમિશન લીધી નથી. કોર્પોરેશન કોઈ પણ હોલ્ડિંગ બોર્ડ લગાડ્યા પહેલા GDRCના નિયમોનું પાલન કરાવવાનું છે, એ કરાવ્યું નથી. 2 વર્ષથી બોર્ડ ઊભા છે, કોઈ ઉતારતા નથી. ગત જનરલ બોર્ડમાં આનો પ્રશ્ન પૂછવામાં આવ્યો ત્યારે ફક્ત 2 બોર્ડ ઉતારી અને થોડાક નાણાં વસૂલ કરી અને જવા દેવામાં છે. આજે પણ ગઈકાલે અમે તપાસ કરતા 275 હોલ્ડિંગ બોર્ડ આજે પણ સ્થળ ઉપર ઊભા છે, જે GDRCના નિયમની વિરુદ્ધ છે. કોર્પોરેશનની પહેલા પરમિશન લેવી જોઈએ, એ પરમિશન આજ સુધી લીધી નથી. હવે કોર્પોરેશન સફાળું જાગ્યું છે ત્યારે ગઈકાલે પ્રેસના મીડિયાના માધ્યમને રાત્રે એવું કહેવામાં આવ્યું કે અમે 11 લાખ રૂપિયા વસૂલ્યા, પરંતુ ક્યારે વસૂલ્યા, શેના વસૂલ્યા, શા માટે વસૂલ્યા, કેટલા બેનરના વસૂલ્યા, કયા નિયમ મુજબ વસૂલ્યા, પેનલ્ટી વસૂલે છે કે કેમ, આનો કોઈ પણ પ્રકારનો જવાબ આપવાની આ લોકોની તૈયારી નથી. એટલે મારું રાજકોટ મહાનગરપાલિકાના કમિશનરને અને ભાજપના શાસકોને સીધો પ્રશ્ન છે કે આમાં તમારો કેટલો હાથ છે, તમારો કેટલો ફાળો છે, તમને કેટલા રૂપિયા મળ્યા છે કે આ લોકોનું તમે સાવરી રહ્યા છો. प्रणब मुखर्जी जी तस्वीरन सां छेड़छाड़ थी होने जो आक्षेप. सोशल मीडिया ते वायरल थियल संघ के प्रोग्राम में प्रणब मुखर्जी जो तस्वीरन सां छेड़छाड़ करण में आई होने जो शर्मिष्ठा मुखर्जी आक्षेप कयो आहे. रस्ते में भाजियों ऐं खीर हारे करे कुर्मीन कयो विरोध. कुर्मीन पाण सॼे देश में हली रहियल हड़ताल के समर्थन ॾियण लाइ राजकोट जे कुर्मीन मोरबी रोड ते भाजियूं ऐं खीर रस्ते ते हारे करे ट्रैफिक जाम कंदे पुलिस हुननि जी अटकायत कई हुई. कुर्मीन के समर्थन में केशोद जी बाजार रही बंद. खीर ऐं भाजियुनि जा पूरा अघ न मिलण ते हड़ताल करे रहियल कुर्मीन के समर्थन में गुजरात के केशोद में व्यापारी पंहिंजा धंधा बंद रखी विरोध कयो हो. गुजरात में चौमासो ॾेई रहियो आहे दस्तक. बम्बई में बरसात की धमेकेदार एंट्री थी है ऐं गुजरात के केतरनि ई शहरनि में हवामान में आयल बदलाव सां गॾु चौमासो दस्तक ॾेई रहियो हुजे ईअं 2 ॾींहनि में बरसात अचे ईअं मञण में अची रहियो आहे. गिर के जंगल में शींहन के परेशान करण जो वीडियो थियो वायरल. जूनागढ़ के गिर जंगल में सिंह दर्शन जरा अनेक कम प्रशासन की नज़र सामू थी रहा आहिनि. तॾहिं शींहन के परेशान करण जो वीडियो वायरल थियण ते प्रशासन में हड़कंप मची वियो आहे.
अहमदाबाद में क्राइम ब्रांच ते लुटेरन कयो फायरिंग। अहमदाबाद जे कठवाड़ा में लुटारू गैंग लिकियल हुअण जी ॼाण ते छापेमारी करण वियल क्राइम ब्रांच ते बदमाशन फायरिंग करण खां पोइ पुलिस पारां 2 बदमाशन खे गिरफ़्तार करण में आयो हो। हिम्मतनगर में ट्रक की टक्कर से महात्मा गांधी की मूर्ति खंडित। गुजरात के हिम्मतनगर में ट्रक के ड्राइवर स्टीयरिंग ता काबू गुमाईंदे ट्रक गांधी जी की मूर्ति से टकराईंदे मूर्ति के ॾाढो नुकसान थियो हो। महसाणा में जवान की थियल हत्या जो वीडियो वायरल। महसाणा के शाहीबाग सर्कल पास एक जवान ते 2 ॼणनि हथियारनि जा वार करे कयल हत्या जो वीडियो वायरल थींदे पुलिस 2 बदमाशन के गिरफ्तार कयो आहे। महसाणा नगर पालिका में वहीवट करे तो प्रमुख जो पति। औरतुन के मर्दन जहरी करण लाइ सरकार लाइ प्रयत्न करे थी, पर सियासत में हुन जो उल्टो हुजे तीअं महसाणा नगर पालिका में महिला प्रमुख जो पति ही सब वहीवट करे रहियो हुअण जो आक्षेप थी रहियो आहे। राजकोट में जवान की हत्या कंदड़ पड़ोसी गिरफ्तार। राजकोट के जामनगर रोड ते आयल रामापीर के मंदिर पासे थियल जवान की हत्या हुन जे पड़ोसी ही कई हुअण जो खुलंदे पुलिस पारां पड़ोसी के गिरफ्तार किया वियो आहे। राजकोट में कांग्रेस के नेता मोडवाड़िया के भाउ के मिली धमकी। राजकोट में कांग्रेस के नेता अर्जुन मोडवाड़िया के भाउ डॉक्टर जयेश मोडवाड़िया के पिस्तौल ॾेखारे मकान जो सौदो करण लाइ मिलियल धमकीअ ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। वाहन चोरी रोकण लाइ शागिर्दनि कई स्मार्ट लॉक की शोध। वाहन चोरी के रोकण लाइ अहमदाबाद के 2 शागिर्दनि स्मार्ट लॉक की शोध कंदे हुननि पंहिंजो डेमोन्स्ट्रेशन पीएम के प्रवास ते दुबई में पिण कयो हो।
भावनगर में नगर सेविका जे पतीअ ते थियो हुमिलो। भावनगर जे करचलियापरा में कांग्रेसी नगर सेविका जो पति खीर वठण लाइ वञी रहियो हो तॾहिं कंहिं नकाबदारी जुआन हुन ते हुमिलो कंदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भावनगर में पानी की तंगी ते औरतुन में थी मारामारी। भावनगर के कुंभारवाड़ा में पानी की तंगी के करे बिन औरतुन के विच में थियल मारामारी में एक औरत घायल थियण ते हॉस्पिटल में भर्ती कई वई है। पालीताणा पासे शेत्रुंजी डेम में शींह की मिली लाश। भावनगर के पालीताणा पासे आयल शेत्रुंजी डेम के किनारे ता एक शींह की लाश मिलंदे फॉरेस्ट विभाग पारां तहकीकात शुरू कई वई है। अमदावाद के प्रेम प्रकाश आश्रम में चालीहे जो थियो प्रारंभ। अमदावाद के कोतरपुर में आयल प्रेम प्रकाश आश्रम में चालीहे जो प्रारंभ किया वियो आहे ऐं हिन में केतराई भक्त बहिरो वठी रहिया आहिनि। ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं ॾिसंदा रहा सिंधी टीवी। जय झूलेलाल।